हज़रत सैयदना अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर अकरम नूर मुजस्सम शाह बनी आदम रसूल मोहतशम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, रमज़ान खां पोइ मुहर्रम जो रोज़ो अफ़ज़ल आहे ऐं फ़र्ज़ खां पोइ अफ़ज़ल नमाज सलातुल लैल यानी रात जी नमाज आहे। तबीबन जे तबीब अल्लाह जे हबीब हबीब लबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान रहमत निशान आहे, मुहर्रम जे हर ॾींहं जो रोज़ो हिकु महीने जे रोज़नि जे बराबरि आहे। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था, मूं सुल्तान दो जहान शहनशाह कोनो मकान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे कंहिं ॾींहं जे रोज़े खे ॿिए ॾींहं ते फ़ज़ीलत ॾेई जुस्तजू फ़रमाईंदे न ॾिठो, पर ही त आशूरा जो ॾींहुं ऐं ही त रमज़ान जो महीनो। नबी रहमत शफ़ी उम्मत ताजदार रिसालत माह नबूवत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, आशूरा जे ॾींहं जो रोज़ो रखो ऐं इन में यहूदियन जी मुखालिफ़त कयो। इन खां अॻु में या पोइ बि हिकु ॾींहं जो रोज़ो रखो। आशूरा जो रोज़ो जॾहिं बि रखो त गॾोगॾु 9 या 11 मुहर्रमुल हराम जो रोज़ो बि रखणु बहितरु आहे। हज़रत सैयदना अबू क़तादा रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मूंखे अल्लाह ते गुमान आहे त आशूरा जो रोज़ो हिकु साल अॻु जा गुनाह मिटाए छॾींदो आहे।